जय झूलेलाल। भारतीय सिंधु सभा जो प्रतिमा सम्मान समारोह संपन्न थियो। 300 विद्यार्थियों के सम्मानित कयो वियो। त ख़बर बिलासपुर मां आहे त हूअं त वर्तमान समय में प्रत्येक समाज में अनेक होनहार ॿार आहिनि जंहिंमें कोई न कोई प्रतिभा समायल हूंदी आहे। इन्हनि में हिकु प्रतिभा आहे अध्ययन जे क्षेत्र में, जंहिंमें सिंधी समाज भी हिन क्षेत्र में अग्रसर आहे। त हिन ई क्रम में प्रतिवर्षानुसार हिन वर्ष भी नगर जी सामाजिक संस्था भारतीय सिंधु सभा बिलासपुर द्वारा पंहिंजे समाज जे ॿारनि खे प्रोत्साहित करण हेतु प्रतिभा सम्मान समारोह आयोजित कयो वियो। हिन में स्नातक, स्नातकोत्तर, डॉक्टर, इंजीनियर, सीए, कैट, नीट ऐं अन्य उपाधि प्राप्त विभिन्न प्रतियोगी परीक्षाउनि में उच्चतम अंकनि सां सफल ऐं चयन थियण वारे प्रतिभावान विद्यार्थियुनि खे मंच में शील्ड ऐं प्रशस्ति पत्र ॾेई करे सम्मानित कयो वियो। हिन दौरान 300 ॿार जूं प्रविष्टियूं प्राप्त थियूं ऐं सभिनी खे सम्मानित कयो वियो। गॾोगॾु हिकु ॾींहुं पूर्व महिला विंग द्वारा आयोजित प्रतियोगी ऐं सांस्कृतिक कार्यक्रम में रंगोली, क्राफ्ट, फैंसी ड्रेस ऐं अन्य प्रतियोगी कार्यक्रम में प्रथम, द्वितीय, तृतीय ऐं सांत्वना पुरस्कार भी ॾिनो वियो। हिन कार्यक्रम में हिकु शानदार सांस्कृतिक कार्यक्रम भी आयोजित कयो वियो, जंहिंमें भाषा जे उत्थान लाइ हिकु नाटिका भी प्रस्तुत कई वई। आज़ादीअ जे अमृत महोत्सव जे तहत एक शानदार प्रस्तुति थी, जैमें सबसे प्यारा हिंदुस्तान देश है जहाँ के हम रहवासी हैं, हम सौभाग्यशाली हैं कि हम भारत माता के वीर सपूत बच्चे हैं। गॾोगॾु प्रश्नोत्तरी भी रखा विया। सही जवाब वारे प्रतियोगियुनि खे उपहार भेंट करे प्रोत्साहन ॾिनो वियो। कार्यक्रम में सर्वप्रथम मंचस्थ अतिथियुनि द्वारा दीप प्रज्वलित करे ऐं संस्था जे सदस्यनि ऐं समस्त वार्ड पंचायत जे अध्यक्ष गणनि, सामान्य वरिष्ठ ॼणनि द्वारा भगवान श्री झूलेलाल जन जे चित्र ते माल्यार्पण कयो वियो। मंचस्थ अतिथियुनि जो संस्था द्वारा पुष्पहार सां स्वागत कयो वियो ऐं महिला विंग द्वारा स्वागत गान प्रस्तुत कयो वियो। श्री झूलेलाल मंगलम भवन तिफरा में आयोजित उक्त कार्यक्रम में मुख्य अतिथि नगर जा प्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर राजेश आहूजा, MS ऑर्थो ऐं कार्यक्रम जी अध्यक्षता पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष श्री PN बजाज हुआ। हिन अवसर ते मुख्य अतिथि पंहिंजे उद्बोधन में चयो त वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त भारतीय सिंधु सभा द्वारा समाज में ॿारनि खे प्रोत्साहित करण लाइ ऐं पंहिंजी संस्कृति, ॿोली, भाषा खे बढ़ावो ॾियण लाइ अहिड़ा कार्यक्रम आयोजन करे थी ऐं कई प्रतिभावान ॿारनि खे हिकु मंच भी मिलंदो आहे अॻिते वधण लाइ। जंहिं तरह अहिड़ा कार्यक्रम आयोजित थींदा आहिनि तिन सां समाज जो भी भलो थींदो आहे, समाज जो भी उद्धार थींदो आहे। असां वॾा भाग्यशाली आहियूं त अहिड़े कार्यक्रम में आयोजन में मूंखे शामिल थियण जो मौक़ो मिलियो। कार्यक्रम आयोजित कर्ताउनि खे ॾाढियूं लख लख वाधायूं, शुभकामनाऊं। अहिड़ा कार्यक्रम आयोजित कंदा रहनि ऐं जॾहिं भी जेको सहयोग तव्हांखे खपंदो असां तव्हां सां गॾु आहियूं। कार्यक्रम जी अध्यक्षता कंदड़ श्री बजाज संबोधित कंदे हुए चयो त असली सफलता तॾहिं पूरी आहे जॾहिं उहा पंहिंजे लक्ष्य मुक़ाम ते पहुचंदा ऐं ॿारनि जे परिवार ॾियण लाइ संदेश ॾींदे हुए चयनि त उन्हनि खे ॿारनि लाइ समय कढणु घुरिजे, सपोर्ट करणु घुरिजे। हिन सराहनीय कार्य लाइ उन्हनि संस्था ऐं महिला विंग खे वाधायूं ॾिननि। भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी पंहिंजे उद्बोधन में चयो त हिकु सचे कार्यकर्ता खे 3 ॻाल्हियुनि ते विशेष ध्यानु ॾियणु घुरिजे। मथे ते सर ते बर्फ़ हुजे अर्थात सदैव ठंडक हुजे, ठंडे दिमाग़ सां उहो जेको भी कार्य करे, मुख में मिश्री हुजे अर्थात मिठी वाणी हुजे, पेरनि में सदा चप्पल हुजे अर्थात ॾींहुं भर जी कार्यशैली जे अलावा कार्यकर्ताउनि सां गॾु मेल मिलाप वधाए करे उन्हनि खे संगठित करण ई असांजो मुख्य उद्देश्य ऐं कर्तव्य आहे। हिन अवसर ते संस्था जा सदस्य दयानंद तीर्थानी कार्यक्रम जे मुख्य अतिथि जो जीवन परिचय ॾींदे हुए समाज जे प्रत्येक नागरिकनि खे समाज हित में कार्य करण ते प्रकाश विधो। मुख्य अतिथि डॉक्टर राजेश आहूजा भी पंहिंजे वक्तव्य में चयो त पंजाब, सिंध, गुजरात, मराठा मैसेंजर शब्द इहो अहसासु दिलाईंदो आहे त असां सर्वत्र बिखरियल आहियूं। स्वयं खे पहचानण ऐं पंहिंजी भाषा में ॻाल्हियूं कजनि बढ़ावो ॾिजे। उन्हनि सिंध जे इतिहास जो वर्णन कंदे हुए राजा ताहिर सेन जन खे भी यादि कयो ऐं पंहिंजे वक्तव्य सां सभिनी खे भाव विभोर करे छॾियो। प्रतिभावान ॿारनि जो उत्साह वधायो। महामंत्री राम सुखीजा अधिक सां अधिक नागरिकनि खे संस्था सां जुड़ण लाइ प्रेरित कयो ऐं पंहिंजी भाषा, उत्थान ऐं विकास लाइ कार्य करण लाइ चयो ऐं ॿुधायनि त भारतीय सिंधु सभा ही एकमात्र सिंधी समाज जी संस्था आहे जेका पूरे भारत स्तर जी आहे ऐं अनेक शहरनि में सफलतापूर्वक समाज जे उत्थान लाइ कार्य करे थी।
हिन अवसर ते भारतीय सिंधु सभा जा प्रदेशाध्यक्ष रायपुर मां अशोक नैनवानी, प्रदेश सचिव प्रहलाद शादीजा, मुरलीधर शादीजा विशेष रूप सां उपस्थित हुआ। उन्हनि बिलासपुर जे हिन जोश उत्साह उमंग भरे एकता जो परिचय ॾींदे हुए हिकु शानदार कार्यक्रम जी सराहना कई ऐं रायपुर मां सुठा स्वरूप में इहो कार्यक्रम बिलासपुर में थींदो आहे, जंहिंजी असां सराहना कयूं था, छोकी प्रदेश जी न्यायधानी त आहे ई, सांस्कृतिक राजधानी भी आहे। हिन कार्यक्रम में अतिथि जे रूप में उपस्थित सन 2005 में PSC जी प्रदेश टॉपर रही द्रौपदी जयसवानीअ भी पंहिंजे संबोधन में विद्यार्थियों के मोटिवेट कयो ऐं सिविल सर्विसेज प्रतियोगिता परीक्षाउनि लाइ भी पंहिंजी सेवा ॾियण लाइ उपलब्धता आहे। वर्तमान में उहे डिप्टी सेक्रेटरी मंत्रालय छत्तीसगढ़ शासन पद ते रायपुर में पंहिंजी सेवा ॾिए थी। संस्था जा उपाध्यक्ष जगदीश जग्यासीअ ॿुधायनि त भारतीय सिंधु सभा जो छत्तीसगढ़ में 35 वर्ष पूर्व सर्वप्रथम बिलासपुर में ही गठन कयो वियो हुयो। इन खां पोइ रायपुर में गठित करे पूरे प्रदेश स्तर ते इहा संस्था कार्य करे थी। कार्यक्रम जे अंत में सभी प्रतिभावान ॿारनि खे मोमेंटो प्रशस्ति पत्र प्रदान कयो वियो ऐं मंचस्थ उपस्थित अतिथियुनि खे शाल श्रीफल मोमेंटो ॾेई करे सम्मान कयो वियो। कार्यक्रम जे समापन ते स्वरूजी भोज जो भी आयोजन कयो वियो। मंच संचालन रमेश लालवानीअ ऐं सांस्कृतिक कार्यक्रम में गीता लाल संचालन कयो। हिन कार्यक्रम में अर्जुन तीर्थानी, मनोहर पमनानी, TD आहूजा, किशोर गिमनानी, देवीदास वाधवानी, हरीश बागवानी, हुंदराज जयसवानी, महेश पमनानी, नारायणदास उगरानी, धनराज आहूजा, श्रीचंद दयालानी, मोहन मोटवानी, कैलाश आयलानी, मोहन जयसवानी, प्रताप आयलानी, नंदलाल लाहोरानी, अमर चावला, दिलीप घनश्यानी, अमर पमनानी, नानक खटूजा, रमेश मेहरचंदानी, सतीश लाल, विजय दुसेजा, नवीन जाधवानी, हरीश कुडवानी, हरगुंद कारडा, भरत आडवानी, जगदीश हरद्वानी, सुरेश जीवनानी, नंदलाल पोपटानी, विनोद रायकेश, हरीश मोटवानी, सुरेश सिदारा, सुनील लालवानी, अभिषेक विधानी, नीरज जग्यासी, सतराम जेठमलानी, नंदलाल पुरी, ग्वालू आहूजा, उमेश भावनानी, राकेश चौधरी, रमेश कलवानी, डॉक्टर ओम माखीजा, राजेश माखीजा, डॉक्टर कुमार मोटवानी ऐं महिला विंग में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जी अध्यक्ष राजकुमारी बिहानी, भारतीय सिंधु सभा नगर अध्यक्ष करीमा शाहनी, लता जयसवानी, सुनीता तीर्थानी, कंचन मलघानी, रेखा आहूजा, मोनिका सिधारा, भारती सचदेव, चंदा ठाकुर, ज्योति पंजाबी ऐं वॾी संख्या में माण्हुनि उते पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई। जय झूलेलाल। में लिख देती जिंदगी बदन में आरती में नक्शा पुरुष